वेलकम बैक नाज़रीन। आयशा, सोशल एंटरप्रेन्योरशिप जे बारे में ॻाल्हाइजे। मां सम्झां थो इन शइ जे बारे में माण्हुनि खे अवेयरनेस बि घटि आहे, पर तव्हां छाकाणि त इन में तव्हांजो सुठो एक्सपीरियंस आहे, तव्हां चयो त इन ते तव्हां ट्रेनिंग्स बि कंडक्ट करे चुकियो आहियो। इन जे बारे में थोरो ॿुधाइजो ऐं ट्रेनिंग्स कहिड़े क़िस्म जूं तव्हां करायूं ऐं सोशल एंटरप्रेन्योरशिप जी केतिरी ज़रूरत आहे करंट सिचुएशन। ठीकु आहे। सो ऑन्टरप्रेन्योरशिप जेको लफ़्ज़ आहे उनजो मतिलबु इहो आहे कि इनोवेशन, ठीकु आहे, उहो यूज़ करे तव्हां को बिज़नेस कयो। ठीकु आहे, इनोवेटिव बिज़नेस अगरि तव्हां कयो उनखे तव्हां ऑन्टरप्रेन्योरशिप चवंदा आहियो। सोशल ऑन्टरप्रेन्योरशिप जो मतिलबु इहो आहे कि जेके असांजा सोशल इशूज़ आहिनि, असांजी हेल्थ थी वई, एजुकेशन थी वई, पावर्टी थी वई, इलाही मसइला आहिनि, इन्वायरमेंट जा मसइला आहिनि, सोशल मसइला आहिनि। अगरि तव्हांजो बिज़नेस जेको आहे, तव्हांजो स्टार्टअप जेको आहे उहो के सोशल इशू खे सॉल्व करे थो त उहो सोशल एंटरप्राइज़ थिए थो, सोशल ऑन्टरप्रेन्योरशिप इनखे चइबो आहे। पाकिस्तान में अगरि पाण हींअर ॾिसूं त इलाही ज़्यादा ज़रूरत आहे हींअर कि असां वटि ज़्यादा सां ज़्यादा माण्हू जेके आहिनि उहो सोशल मसइलनि ते कमु कनि। ठीकु आहे, यूजुअली छा हूंदो आहे कि अगरि तव्हां नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन हूंदी आहे उहा डिपेंडेंट हूंदी आहे फंडिंग ते। ठीकु आहे, उहा सस्टेन न करे सघंदी आहे। ठीकु आहे, सोशल एंटरप्राइज़ जेके हूंदा आहिनि उहो पैसा बि जनरेट कंदा आहिनि। ठीकु आहे, को न को रिवेन्यू स्ट्रीम बि हूंदो ऐं उन सां गॾु गॾु उहो सोशल मसइले खे बि हल कंदा आहिनि, त उहो सस्टेन कंदा आहिनि। ठीकु आहे, उहो इकोनॉमिक वैल्यू जनरेट कंदा, पैसा जनरेट कंदा, उहो हणंदा उन सोशल इशू में। त हींअर पाकिस्तान में इलाही ज़रूरत आहे कि वधि में वधि स्पेशली जेके नौजवान माण्हू आहिनि उहो अहिड़ा आइडियाज़ आणनि, अहिड़े मसइलनि ते कमु कनि, पंहिंजा सोशल एंटरप्राइज़िस खोलनि जेको सस्टेनेबल हुजनि ऐं उहो के न के सोशल मसइले खे बि हल करे सघनि। बिल्कुलु सही। अच्छा, सोशल एंटरप्रेन्योरशिप ते अवां ट्रेनिंग्स बि कयूं, छा अवां जी ट्रेनिंग्स जो को फल बि मिलियो? तव्हां सम्झो थियूं त वाकई इन तरफ़ माण्हू हाणे वधनि पिया, रुझान थिए पियो, या अवां जी टीम मेंबर्स मां ई या जिते जिते तव्हां ट्रेनिंग्स करायूं उते अवेयरनेस अचण खां पोइ हू एक्टिव थियूं, स्टेप वधायो उन्हनि? ॾिसो, हिकिड़ी ट्रेनिंग खां पोइ कॾहिं मेजर चेंज न ईंदो आहे। मां अवेयरनेस जी ॻाल्हि पियो करियां। बिल्कुलु, छो कि असां वटि हूअं ई बि अगरि पाण पाकिस्तान में बि ॾिसंदासीं त ओवर द ईयर्स इलाही ज़्यादा सोशल एंटरप्राइज़िस आया आहिनि। ठीकु आहे, असांजो जेको इको सिस्टम आहे सोशल एंटरप्रेन्योरशिप जो, इलाही सुठा सुठा जेके आइडियाज़ आहिनि जीअं हेल्थ सां रिलेटेड, एजुकेशन सां रिलेटेड, उहो हाणे अॻिते वधनि पिया। त बिल्कुलु ट्रेनिंग जो जिते मूं ट्रेनिंग्स करायूं आहिनि उनमें हिकिड़ी अंडरस्टैंडिंग माण्हुनि में डेवलप थिए थी ऐं वधि में वधि अवेयरनेस हूंदी त इलाही जेके माण्हू आहिनि, नौजवान आहिनि, उहो हिन खे वधीक अॻियां पंहिंजो जेको आहे उहो आइडियाज़ खणी एग्जैक्टली। ठीक है आयशा, हसन मैं आपकी तरफ आना चाहूँगा। हसन, मैं समझता हूँ कि लड़कियाँ अपने मैदान में माशाल्लाह आगे आगे नज़र आती हैं, लेकिन क्योंकि इनका एक डिफरेंट काम है, आप इनके साथ लाइन हैं, आपको ज़्यादा पता होगा कि लड़कियाँ अगर सोशल वर्क करने पर आए, वो इसमें इंटरेस्टेड हों और अपना आउटपुट भी देना चाहें, स्टेप आगे बढ़ाना चाहें, तो क्या लड़कियों में आपने इस वक्त के दौरान पोटेंशियल देखा, आपने फील किया कि यार हाँ लड़कियां आगे आए तो माशरे में कुछ खिदमत दे सकती? जी, आपने अभी इस वक्त की मेरे से बात की, लेकिन अगर हम पुराने वक्तों में भी चले जाएं तो तारीख़ इस्लाम से लेके क़याम पाकिस्तान तक और उसके बाद हम देखते हैं कि सोशल सेक्टर के अंदर स्पेशली, ओवरऑल भी, लेकिन सोशल सेक्टर में स्पेशली जो वुमेन ने, ख़वातीन ने जो रोल निभाए हैं, जो किरदार अदा किए हैं, वो नाकाबिले फ़रामोश हैं और उसके बगैर जो चीज़ें एज अ नेशन हमने अचीव की हैं वो हम नहीं कर सकते थे। तो अभी भी बिल्कुल ऐसा ही है। जो इस वक्त मेरे इर्द गिर्द भी जिन ख़वातीन से मेरा जो है वो ताल्लुक़ है किसी न किसी काम के ज़रिए या किसी और चीज़ के ज़रिए, तो मैंने ये चीज़ बहुत ज़्यादा ऑब्ज़र्व की है। बहुत ज़्यादा पैशनेट हैं, बहुत ज़्यादा कैपेबिलिटीज़ हैं इनमें, सिर्फ़ एक स्पेस की ज़रूरत है, एक वो मौका जो हम दबा के रखा हुआ है जो हमने, वो सिर्फ देने की ज़रूरत है और ये इनकी पोटेंशियल इंशाल्लाह पूरी दुनिया देखेगी इंशाल्लाह। अच्छा आयशा, माशाल्लाह तव्हां फील्ड में कमु कयो ऐं उन में तमामु घणनि छोकिरियुनि जूं हॾ ॾुखियूं ऐं पाण चई सघूं था त तव्हां हमदर्दी कई। फील्ड जे दौरान छोकिरियुनि जा अहम मामलात जेके हेल्थ सां रिलेटेड हुजनि, तव्हां कहिड़ा फील कया, ॾिठा ऐं उन्हनि ते कमु करणु घुरिजे? अच्छा, असां जेको आहे उहो फ्लड में अञा ताईं कंटिन्यू थिए पियो काफ़ी, छोकी काफ़ी जॻहियुनि ते अञा ताईं जेको आहे उहो माण्हू मौजूदु आहिनि जेके पंहिंजे ॻोठ वग़ैरह वापसि न वञी सघिया आहिनि।
ऐं पूरे पाकिस्तान में जेको आहे उहो असांजी जेके टीम्स आहिनि उन्हनि फ्लड में जिते 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 माण्हू अफेक्टेड हुआ उते कमु कयो, स्पेशली सिंध में। ऐं घणो करे ईअं थींदो आहे जेके माइंड जा जेके पंहिंजे सिहत जा मसइला हूंदा आहिनि उन ते इलाही ज़्यादा तवजो कोन मिलंदी आहे, छो की कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे की हाणे हींअर फ्लड जो क्राइसिस जो मामिलो आहे त माइंड हूअं ई मायूं जेके आहिनि पंहिंजूं नीड्स एक्सप्रेस न करे सघंदियूं आहिनि, त क्राइसिस जे टाइम ते तो बिल्कुलु न करे सघंदियूं आहिनि। त असां काफ़ी माइंड सां वञी ॻाल्हाए करे उन्हनि जूं नीड्स सम्झियूं ऐं इलाही माइंड असांखे इहो बि ॿुधायो जी फॉर एग्ज़ाम्पल मेडिकल कैंप्स में असां उन्हनि खां पुछंदा आहियूं त तव्हां वञी जेके पंहिंजा मसइला आहिनि छो कोन थियूं ॿुधायो, त उहो चवंदा आहिनि की मेल डॉक्टर आहे, मेल डॉक्टर जे साम्हूं असां हर ॻाल्हि नथा करे सघूं, ठीकु आहे। त इलाही ज़्यादा मायूं जेके आहिनि उहो मेंटली फिज़िकली ॾाढी परेशानियुनि जो शिकार आहियूं। प्रेग्नेंट मायूं ॾाढी हुयूं जिन जो काफ़ी हेल्थ इशूज़ थिया छो की उन्हनि खे फैसिलिटीज़ न हुयूं। हींअर असां हिकिड़ी पिटिशन जेको आहे उहो हलायूं पिया जंहिंमें असीं गवर्नमेंट खे डिमांड कयूं पिया, छो की पाकिस्तान में फ्लड्स ईंदा रहंदा। उनजी वजह इहा आहे जो क्लाइमेट रिस्क इंडेक्स जेको आहे उनजे मुताबिक़ पाकिस्तान जेको आहे उहो ॾाढो वल्नरेबल कंट्री आहे जंहिंमें क्लाइमेट क्राइसिस ईंदा रहंदा। त ज़रूरी आहे की फ्यूचर में बि जेको असांजो डिज़ास्टर रिस्पॉन्स आहे, फ्लड रिस्पॉन्स आहे, उनमें हिकिड़ो जेंडर लेंस लॻायो वञे ताकी नंढी नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जीअं वॉशरूम्स हुजनि, माइनि खे एक्सेस न हो वॉशरूम्स जो, साफ़ पाणी जो, मेडिकल जेके आहिनि मेडिकल टीम्स में काफ़ी दफ़ा फीमेल डॉक्टर्स न हुयूं त उहो ॿुधाए न सघियूं, सेफ्टी जा ॾाढा मसइला थियनि था माइनि जा। त असां उहो हींअर पिटिशन जेको आहे ऑनलाइन हिकिड़ी हलायूं पिया ताकी असां गवर्नमेंट खां डिमांड करे सघूं त अॻिते बि हिननि मसइलनि में जेको आहे उहो गवर्नमेंट जी तरफ़ां हिकिड़ी पॉलिसी ठही वञे ताकी जेके मायूं आहिनि उहो अॻियां छोकिरियूं मायूं जेके आहिनि उन्हनि जी सिहत ऐं सेफ्टी ते जेको आहे उहो कमु थींदो रहे। बिल्कुल सही हसन, मैं समझता हूँ लड़के सोशल काम में तो आगे आगे होते ही हैं, लेकिन लड़कियां थोड़ा सा कम आ रही हैं। मैं अगर आपकी ही बात करूं, आप माशाल्लाह फुल टाइम जॉब भी करते हैं, अपना काम भी करते हैं और इसके साथ साथ आप सोशली काम कर रहे हैं, राइट? तो 2-3 साल हो गए आपको इस काम में, आप कभी फटीग फील किया कि यार छोड़े सोशल काम का क्या फ़ायदा है, हमें तो अपनी लाइफ देखनी है, और फिर ये तो लड़कियों के मामला आते हैं, लड़कियां जाके देखें और सुने और समझें, ये हमारा फ़र्ज़ थोड़ी है, हम तो मेल हैं, फीमेल जाने, फीमेल का काम जाने, ऐसा कभी ख्याल आया? जी, यहाँ पे मैं बिल्कुल शुगर कोट नहीं करूँगा क्योंकि ह्यूमन इमोशंस होते हैं, फीलिंग्स होती हैं, हम डिफरेंट टाइम पे डिफरेंट चीज़ें फील कर रहे होते हैं। तो ऑब्वियसली एक ऐसा टाइम आया कि जब मैं फटीग फील कर रहा था और मैं काफ़ी ज़्यादा बर्न आउट हो गया था ओवरऑल रूटीन से, क्योंकि स्टडीज़ भी थी, जॉब भी थी, फिर साथ में सोशल वर्क, घर, ये सब कुछ देखना। तो लेकिन मैं ये चीज़ समझता हूँ कि अगर आप किसी कॉज से, किसी चीज़ से पैशनेट होते हैं और आपका उससे लगाव होता है, तो इन दी एंड ना, अगर आप जितनी भी फटीग, जितनी भी आप स्ट्रेस आउट हो रहे होते हैं, वो एक स्पार्क अगर आपको दोबारा मिल जाए तो वो आपका दिल जो है ना दोबारा वहाँ पे जाके लग जाता है। बहुत ज़बरदस्त बात की है हसन साहब। आयशा मां सम्झां थो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो, छाकाणि त टाइम तमामु घटि हो, पर तव्हां सां डिस्कशन ॾाढी ज़बरदस्त थी। वेंदे वेंदे नौजवान छोकिरियुनि लाइ छा पैगाम छॾणु चाहींदियूं हुई? अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो ई पैगाम आहे कि जेके जेतिरियूं बि छोकिरियूं ॾिसनि पियूं, छोकिरियूं घटि न आहिनि कंहिंखां, ठीकु आहे। अलाह साईं हर छोकिरियुनि खे छोकिरनि खे सलाहियतूं ॾिनियूं आहिनि। इलाही ज़रूरी आहे कि छोकिरियूं पंहिंजी सलाहियतुनि खे एक्सप्लोर कनि ऐं पंहिंजो सेल्फ कॉन्फिडेंस ते कमु कनि। अॻियां बाक़ी सभु फिगर आउट थी वेंदो वंस दे आर कॉन्फिडेंट। ऐं छोकिरियुनि सां गॾु हुनजे माइटनि खे बि हिकिड़ो ॾींदसि त इलाही ज़रूरी आहे त पंहिंजी धीअनि ते ट्रस्ट कयो ऐं उन्हनि जी स्किल्स ऐं एबिलिटीज़ ते उन्हनि खे रिसोर्सिस ॾियो ऐं उन्हनि खे एटलीस्ट इंकरेजमेंट ॾियो ताकी उहो अॻियां वधी सघनि, बजाए जो असां जेको आहे उहो इनइक्वालिटी क्रिएट कयूं। इलाही ज़रूरी आहे त छोकिरियुनि खे बि इक्वल अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहो पंहिंजे घर मां पहिरीं मिलणु शुरू थियनि। ऑल राइट आयशा, ग्रेट। हसन साहब, आप नौजवान लड़कों के लिए क्या पैगाम देना चाहेंगे प्लीज़? नौजवान लड़कों के लिए मेरा यही पैगाम है कि सेफ स्पेस क्रिएट करें ताकि जिस कॉन्फिडेंस की अभी हम पूरे शो के अंदर बात करते रहे हैं, तो उसका एक मेजर पोर्शन जो है वो तभी मिलेगा कि जब ख़वातीन जब बाहर निकलेंगी पढ़ने के लिए, काम करने के लिए, तो वहाँ पे उनको एक कंफर्टेबल एनवायरनमेंट जब मिले तो। ग्रेट है हसन।
नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जो पैगाम अव्हां लाइ यकीनन काराइतो ऐं लाभाइतो साबित थियो हूंदो, छाकाणि त असांजी अहिड़ी डिस्कशन जेका मां सम्झां थो असां खां थोरो परे रहिजी वेंदी आहे या असांजे कननि ताईं न पहुचंदी आहे। अॼु जो जेको सेशन जेको अव्हां ताईं ऐं अव्हां खे उत्साहींदड़ सेशन रहियो हूंदो, आउं पूरी उमेद आहियां छोकिरनि सां गॾोगॾु छोकिरियुनि खे बि अॻिते मैदान में अचणु घुरिजे, न सिर्फ़ु मैदान में अचणु घुरिजे पर पंहिंजनि सलाहियतुनि खे दुनिया जे साम्हूं ॾेखारणु बि घुरिजे। पंहिंजो पाण सां गॾु, पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे मुआशरे जो नालो बि वधाइणु घुरिजे। असांजो ही शो फेसबुक ते ऐं उन खां पोइ असांजे यूट्यूब चैनल ते बि ही शो मौजूदु आहे। हर शो मौजूदु हूंदा, इन करे असांजो फेसबुक पेज ऐं सोशल मीडिया जो जेको बि प्रोफाइल आहे उनखे ॾिसणु न विसारींदा। असांजो प्रोग्राम सुठो लॻो हुजे त ज़रूरु तव्हां पंहिंजनि हम असरनि सां ऐं पंहिंजनि दोस्तनि सां, भाइरनि सां ज़रूरु शेयर करियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने कयो।